अॼुकल्ह जे दौर में सभु कंहिंखे मिलावट वारे खाधनि ऐं मसालनि जी शिकायत आम थी वई आहे। घर में पचंदड़ हुजनि या ॿाहिरियां खाधा, पर उन्हनि में बाज़ार मां मिलंदड़ केमिकल वारे मसालनि जो इस्तेमालु ज़रूर थींदो आहे। ॿियो त ठहियो, पर शहरी तोड़े ॿाहिराड़ी इलाइक़नि में सिहत लाइ सुठो पाणी मिलण बि ॾुखियो बणिबो पियो वञे। भली जो पंहिंजी सिहत जो ख़्यालु न बि करे, पर को बि माण्हू अहिड़ो न हूंदो जेको बीमार थियण ते ख़ुशि थींदो हुजे। पर तंहिं बावजूद बि सिहत जा मसइला हर कंहिं सां ज़रूर हूंदा आहिनि। अॼोके दौर जी तेज़ तरीन ज़िंदगीअ में केतिरनि ई माण्हुनि खे पंहिंजे लाइ वक़्तु मिलंदो ई नाहे जो उहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु करे सघनि। पर परेशान थियण जी का बि ॻाल्हि नाहे। हिकु अहिड़ो तरीक़ो बि आहे जंहिं ते अमल करे बिना कंहिं महिनत जे केतिरियुनि ई बीमारियुनि खां बची सघिजे थो। नाश्तो इंसान जी ज़िंदगीअ जो हिकु अहिड़ो अमल आहे जेको उन जी बाक़ी ज़िंदगीअ बाबति नतीजा ॾिए थो। मादो सॼी राति ख़ाली हुजण जे करे सुबुह जे वक़्तु घणी तेज़ाबियत रखंदो आहे ऐं नेराने खाधियूं वेंदड़ शयूं मादे लाइ तमामु अहम हूंदियूं आहिनि। चवण जो मक़सदु त सुठी सिहत लाइ सुबुह जे खाधे जी चूंड तमामु अहम हूंदी आहे, जेका तव्हांखे केतिरियुनि ई बीमारियुनि खां बचाए सघे थी। राति जे वक़्तु तुख मलंगे खे पिसाए रखण ऐं सुबुह जे वक़्तु नेराने उहो पाणी पीअण सिहत लाइ तमामु बहितरीन हूंदो आहे। तुख मलंगे में सिहत लाइ फ़ाइदेमंद तमामु घणियूं शयूं मौजूदु आहिनि, पर आयरन जो सभ खां वधीक मिक़दार, विटामिन सी, मैग्नीशियम, फास्फोरस ऐं एंटीऑक्सीडेंट्स तव्हांजे मादे ऐं गॾियल सिहत लाइ कंहिं नेमत खां घटि नाहिनि हूंदा। जेकॾहिं तुख मलंगे में थोरी माखी ऐं लीमे जा फुड़ा विझी इस्तेमालु कजे त इहो सिहत लाइ कमाल साबित थींदो। इहो ई सबबु आहे त नेराने तुख मलंगे जी चूंड तव्हांजे सिहत लाइ बहितरीन साबित थी सघे थी। उन खां सवाइ नेराने थोरो पाणी पीअण खां पोइ हिंदाणो, गिदरो, सूफ़, केलो या तेज़ाबियत खां पाक को बि मेवो खाइण बि सिहत लाइ तमामु बहितरीन हूंदो आहे। उन्हनि मेवनि में 90% ताईं न्यूट्रिएंट्स ऐं विटामिन जी मौजूदगी इंसान जी सिहत लाइ ज़रूरी हूंदी आहे। खाधे सां को बि फ्रूट खाइण सां तेज़ाबियत थियण जा इम्कान घणा हूंदा आहिनि। उन करे खाधे खां अधु कलाक अॻु या पोइ मेवनि जो इस्तेमालु काराइतो हुजे थो, पर सुबुह जे वक़्तु उन्हनि खे खाइण देर पा सिहत लाइ सुठो सवणो हूंदो आहे। केतिरा ई माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके मादे जे मसइलनि जे करे मेवनि खे हज़म नाहिनि करे सघंदा। अहिड़ा माण्हू ॿियो कुझु न सही, पर रुॻो हल्के गरम पाणीअ में थोरी माखी मिलाए पीअनि त इहो इन्हनि जी सिहत लाइ तमामु बहितरीन साबित थींदो। ॿियूं शयूं इस्तेमालु न बि कजनि, पर सुबुह जे वक़्तु हल्को गरम पाणी ज़रूर पीअणु घुर्जे। पाणी तव्हांजे मादे में मौजूदु तेज़ाबियत ऐं ॿियनि सिहत लाइ नुक़सानकार शयुनि खे साफ़ कंदो आहे ऐं मादे जी सिहत खे टॉक्सिन्स खां पाक करे न्यूट्रल करे छॾे थो। जेकॾहिं नाश्ते जी ॻाल्हि कजे त तव्हांखे नेराने वधीक प्रोटीन ऐं प्रोबायोटिक्स वारियुनि शयुनि, अंडनि, खीर ऐं ॾहीअ जी चूंड ज़रूर करणु घुर्जे। ॾहीअ में इलसी ऐं कलवंजीअ जा ॿिज इस्तेमालु कजनि त इहा तमामु बहितरीन खुराक बणिजी वेंदी। अहिड़ो नाश्तो करण सां तव्हांजे जिस्म खे प्रोटीन ऐं फाइबर समेत मुख़्तलिफ़ ज़रूरत वारियूं शयूं मिली वेंदियूं आहिनि। उन खां सवाइ सिहतमंद रहण जे लाइ राति जो खाधो खाइण खां 1-2 कलाक पोइ थोरे मिक़दार में ज़ीरो, जाण या कलवंजीअ जो ॿिज बि फके खाई सघिजे थो, जेको तव्हांजे मादे में तेज़ाबियत खे घटाइण, चर्बी खे ॻारण, मेटाबॉलिज़म खे ताक़तवर करण, शुगर ऐं ब्लड प्रेशर लेवल खे कंट्रोल में करण, जोड़नि जे सूर ऐं हाज़मे जे निज़ाम खे बहितर बणाइण समेत डिप्रेशन ऐं गॾियल सिहत लाइ तमामु बहितरीन साबित थींदो। जॾहिं त राति जे वक़्तु फोटन वारो गरम खीर या फोटन जो ॿारियल पाणी बि सिहत लाइ वॾनि खज़ाननि वारो हूंदो आहे, जेको तव्हांजे जिस्म मां मुख़्तलिफ़ नुक़सानकार शयुनि खे साफ़ करे थो।